तोते अर्ज़ कयो त साईं मूंखे हिकिड़ी विलायत जी ख़बर आहे जिते हिकु अहिड़ो मेवो आहे जंहिंखे जेकॾहिं को पोड़ो खाए त जवान थी पवे। बादशाह खे ॾाढो अजब लॻो। सो तोते खे चयईं त आउं तोखे मोकल त खणी ॾियां, पर तूं अलाए मोटी अची या न। तोते चयो त साईं आउं अव्हां जो ख़रीद कयल बानो आहियां ऐं जेसीं ताईं अव्हां मोकल न ॾींदव तेसीं ताईं आउं केॾांहुं बि कोन बींदुसि। बादशाह खे तोते जी ॻाल्हि ते वरी बि एतबार आयो ऐं हिन खे उन मेवे आणण लाइ मोकल ॾिनई। तोतो बादशाह खां मोकलाए रवानो थियो। उॾामंदे मंज़िलूं कंदे सायूं पटींदे थोड़े घणे ॾींहं नेठि अची उन मुल्क में पहुतो जिते उहो मेवो हो। उतां जे पखियुनि हिन ॿिए मुल्क मां तोते खे ॾिसी अची हिन सां झेड़ो कयो, पर संदसि ज़ात जे तोतनि हिन जो पासो वरितो ऐं हिन खे छॾाए पाण वटि वठी आया ऐं ॾाढी ठल ठकोर कयऊंसि। उन्हनि तोतनि हिन खां उते अचण जो सबबु पुछियो, जंहिं ते हिन सॼो हाल करे ॿुधाइनि ऐं चयाईं त मूं एतिरी तकलीफ़ रुॻो उन मेवे खे हथु करण लाइ सठी आहे, तंहिं करे महिरबानी करे मूंखे उहो मेवो आणे ॾियो ऐं मोटी वञा। उन ते ॿ टे तोता उतां उॾाणा ऐं थोरे वक़्त में उहो मेवो आणे हिन खे ॾिनऊं। तोतो मेवो वठी हिननि खां मोकलाए रवानो थियो ऐं उॾामंदे किन ॾींहंनि खां पोइ वरी बि अची बादशाह वटि हाज़ुर थियो। बादशाह मेवो ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं हिकदमि खणी पे खाधाई। पर वज़ीर उथी अदब सां अर्ज़ु कयो त साईं क़िबला, उहो हिकिड़ो मेवो आहे जेको रुॻो अव्हां खे जवान कंदो, तंहिं करे छो न उन खे पोखियाऊं। जीअं रयत जो हर घर जाऊ शख़्स उन खे खाई जवान थिए। बादशाह खे वज़ीर जी सलाह ॾाढी वणी वई। सो पंहिंजे मालीअ खे घुराए मेवो ॾेई चयाईंसि त हिन मेवे खे चङीअ तरह पोखे ऐं उन जी अहिड़ी ख़बरदारी रख जो साल अंदरि मेवे जो वण तयारु थी पवे। माली मेवो वठी अची बाग़ में पोखियो। थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ उन मेवे जो सलो ज़ाहिर थियो जेको आस्ते आस्ते वधी वण थियो ऐं साल ई कीन गुज़रिया त फर झलियाई। हिकिड़ी राति ॾाढी ज़ोर सां हवा लॻी। हवा जे झूटे ते हिकिड़ो मेवो वण मां छणी अची पट ते किरियो। इत्तफ़ाक़ सां हिकिड़ो कारीगर नागो अची उतां लंघियो जो मेवे ते ज़हर वारे हलियो वियो। सुबुह जो माली अची ॾिसे त वण हेठां मेवो किरियो पियो आहे। हिन उहो मेवो खणी बादशाह खे ॾिनो। बादशाह मेवो ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं उन खे खाइण ते हो त वज़ीर वरी बि उथी बि अदब सां अर्ज़ु कयो त साईं, मुल्क में ड्रोह बि थींदा आहिनि, तंहिं करे मुंहिंजी सलाह उहा आहे त पहिरियों ई उन मेवे जो हिकु टुकुर कंहिं कुराड़े कुते खे खाराए ॾिसो त ही कुतो बि जवान थिए थो या न। बादशाह हिन जी सलाह ते मेवे जो टुकर खणी कुते ॾांहुं उछलायो। कुते अञा मेवो खाधो ई मस त अची फतकण लॻो ऐं थोरी देरि खां पोइ उते जो उते छड़ियूं हणी हणी मरी वियो। बादशाह उहो हाल ॾिसी कावड़ में तपी ॻाढ़ो थी वियो ऐं तोते खे पिंजरे मां कढी टुकड़ा टुकड़ा करे छॾियईं। पोइ मालीअ खे हुकुम कयईं त उन ज़हरीले वण जे चौधारी डिंगरनि जो वॾो लोढ़ो ॾेई छॾ त जीअं को बि माण्हू उहो मेवो न खाई सघे। मालीअ हुकुम मिलण सां ई बाग़ में आयो ऐं वण जे चौधारी वॾो लोढ़ो ॾेई छॾियईं। उन शहर में ॿ कुराड़ा ज़ाल मुड़ुस रहंदा हुआ जेको रोज़ानो पाण में पिया झेड़ो झटो कंदा हुआ। हिकिड़े ॾींहुं कुराड़ी ज़ाल अहिड़ो त अची कक थी जो पाण खे मारण लाइ घरां निकिती ऐं सिधी बादशाह जे बाग़ में अची ज़हरीले वण मां मेवो पटे खाइण लॻी। पर हिन जो मण त परे रहियो, उल्टो हीअ घड़ीअ में जवान थी पई। कुराड़ी पंहिंजो उहो हाल ॾिसी ॾाढी ख़ुशि थी ऐं वण मां ॿ टे मेवा पटे पाण सां खणी आई ऐं अचे मुड़ुस खे चयईं त अड़े कुराड़ा, ख़ुशि त आहीं? उन ते कुराड़े जवाब ॾिनुसि त माई मिड़ई हयातीअ जा ॾींहं पूरा करणा आहिनि। कुराड़ीअ चयुसि त मारिया, आउं तुंहिंजी ज़ाल आहियां। पाण मारण लाइ मूं वञी ज़हरीले वण जो मेवो खाधो त जवान थी पई आहियां।
इजो ही दिस तुझे लाइ बि मेवो खणी आई आहियां त तूं बि खा त जवान थी। कुराड़े मेवो वठी खाधो त उहो बि जवान थी पियो। ॿई ज़ाल मुड़ुस हिक ॿिए खे जवान ॾिसी ॾाढो ख़ुशि थिया ऐं उन ख़ुशीअ में सिधा बादशाह वटि विया ऐं अर्ज़ु कयऊं त बादशाह सलामत, असीं अव्हां जी रइयत आहियूं। असीं ॿई ज़ाल मुड़ुस कुराड़ा हुआसूं, हयातीअ मां कक थी अव्हां जे बाग़ जो ज़हरीलो मेवो खाधोसीं त जवान थी पिया आहियूं। बादशाह हिननि जी उहा ॻाल्हि ॿुधी अजब में पइजी वियो ऐं हिकदमि मालीअ खे उन मेवे आणण लाइ हुकुम कयई। जॾहिं मेवो आयो तॾहिं बादशाह हिकिड़ो मेवो पंहिंजे पोड़े घोड़े खे खारायो, जेको खाइण शर्त जवान थी पियो ऐं धड़ा हणण लॻो। उते बादशाह खे बि एतबार आयो ऐं उहो मेवो पाण बि खाधाई, जंहिं करे हू पोड़े मां जवान थी पियो। पोइ बादशाह खे तोतो यादि आयो ऐं पछताइण लॻो। नाक वफ़ादार तोते खे मारियुमि, पर ॾुधो खीरु वरी थणनि में कोन पवंदो। तंहिं करे बादशाह पंहिंजी जवानीअ खे ॾिसी ख़ुदा ताला जो शुक्रानो बजाए आंदो ऐं ॾाढियूं खेर खेरातूं कयई। अदाई आई कहाणी बादशाह ऐं वफ़ादार तोते जी। अगरि चङी लॻी हुजे त हिन खे वधीक शेयर कंदा ऐं हेठां असांखे कमेंट्स कंदा त तव्हांखे हीअ कहाणी कीअं लॻी।